लेबर कोर्ट के फैसले ते लेबर कोर्ट के फैसले ते कोटड़ी साइट अटलस केबल फैक्ट्री के 115 पोरियतन डीसी जाम शोरो ऐं मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ हैदराबाद हाई कोर्ट में वञण जो ऐलान करे छॾियो। कोटड़ी साइट जी ख़ानगी मिल अटलस केबल कोटड़ी जे 115 पोरियतन खे पघारनि जा रहियल किरड़ियूं रुपया न ॾियण ऐं कोर्ट जे हुकुम ते अमल न करण ख़िलाफ़ अटलस वर्कर एक्शन कमेटी पारां डिप्टी कमिश्नर ऑफिस गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदे पोरियतन मोहम्मद सफ़र, मुबारक खासकेली, मंठार बंबरो, यूसुफ ऐं ॿियनि पोरियतन चयो आहे त ख़ानगी मिल अटलस केबल मिल जे वायर, स्टील प्लांट, स्टोर, पैकिंग, ACP2 वर्कशॉप, इलेक्ट्रिक लेबॉरेटरी समेत ॿियनि खातनि में कमु कंदड़ पोरियत हुआसीं। ज़िंदगी जा 30 खां 40 साल मिल अंदरि पोरियो कयो आहे, जंहिं बाद मिल मालिक पारां पघारूं बंदि कयूं वयूं, जंहिं ते लेबर कोर्ट में केस कयोसीं। 3 सालनि ताईं कोर्ट में केस हलण बाद असांजे हक़ में फ़ैसिलो आयो। कोर्ट सगोरी पारां 1 महीने अंदरि राहतूं ॾियण जो हुकुम करे DC जामशोरे खे राहतूं ॾियारण जी हिदायत कई, जंहिं ते DC जामशोरो ऐं मिल इंतज़ामिया सां मुलाक़ातूं पिणु कयूं, पर तंहिं हूंदे बि मिल इंतज़ामिया कोर्ट सगोरे जे हुकुम मञण लाइ तयारु नाहे। कोर्ट जे हुकुम खे 6 महीना गुज़रण बावजूदि मिल इंतज़ामिया तोड़े DC जामशोरो अमल नथा कनि। हिननि चयो त 3 सालनि खां हिन केस सबबि बेरोज़गार हुआसीं, घरनि में फाका कशी ते गुज़ारण ते मजबूर आहियूं। मथां रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, को बि नोटिस वठण लाइ तयारु नाहे। अदालत सगोरी जे हुकुम ते अमल लाइ तयारु नाहिनि। हिननि चीफ जस्टिस पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर लेबर ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी फौरी तौर राहतूं ॾियारियूं वञनि।